हीउ राव बहादुर उधवदास ताराचंद छाबड़िया आहे। संदसि जनम 1.5 सदी अॻु 1870 ईस्वी में शिकारपुर शहर में थियो। शिकारपुर शहर जे नालनि बाबति तहक़ीक़ कजे त हीउ नालो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में केतिरनि ई इलाइक़नि में मिले थो। पाण ज़िक्र कयूं था राव बहादुर उधवदास ताराचंद छाबड़िया वारी शिकारपुर जो, जेका सखर खां 36 ॾहाई 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते इंडस हाईवे ते आबाद आहे। ॿियनि लफ़्ज़नि में लाड़काणे, सखर, जेकबाबाद ऐं खानपुर जे विच ते वाक़िअ आहे। शिकारपुर शहर जी ख़ूबसूरती ऐं क़दामत बाबति सिंध सरकार एतिराफ़ कंदे हिन शहर खे 1998 में तारीख़ी वरसो क़रार ॾिनो, जॾहिं त यूनेस्को पारां शिकारपुर जी 1203 इमारतुनि खे सक़ाफ़ती ऐं तारीख़ी वरसो क़रार ॾिनो वियो। हीउ शहर केतिरे ई वक़्त ताईं नाटक मंडलियुनि, राग जे मुक़ाबलनि ऐं बहितरीन इमारतुनि तोड़े वापार करे सिंध जो आलीशान शहर लिखियो पियो वियो आहे। हीउ जेको शहर जेको ठहियो उहो वापारनि ठाहियो। कमाल जी ॻाल्हि इहा हुई त जॾहिं हिन शहर जी जेका डेवलपमेंट जेका थी आहे उहा असांखे मिले थी पई अफ़गान पीरियड में मिले थी पई। अफ़गान पीरियड में जेका हिन शहर जी डेवलपमेंट जेका थी आहे उहो उन करे त जीअं अफ़गान हिन शहर खे रूल कयो त तक़रीबन लॻभॻि मुनी सदी हीउ शहर अफ़गाननि जे हुन में रहियो, हुकूमत जे हेठि रहियो। त इन दौर में जेका डेवलपमेंट जेका शहर जी थी आहे ऐं मोस्टली डेवलपमेंट जी तारीख़ में असांखे उहा मिले थी पई। कुझु तारीख़ में इहे शयूं मिलनि थियूं पियूं त कंधार मां जेके हिननि दीवान घुराया हिते अफ़गाननि जेके वठी आया, वधि में वधि वापारी जेके आहिनि, माना तारीख़ी तौर ते असांखे मिले थियूं पियूं ॾिसण थियूं त उहे वधीक प्रोफेशनल हुया। ईअं न आहे त कोई हिते मौजूदु न हुया, पर हू वधीक माना हुन कंधार सां जो अफ़गान जो जेको तालिक़ रहियो, उन तालिक़ खे वधीक जेको मज़बूत कयो तव्हांजो जेको हिंदू जेको हिते आयो हुयो, उहो जेको खणी आया जितां कारोबार कयो हिन अची करे, त उहो वधीक हिते माना हिंदू जेको कारोबारी तौर ते असां वटि हिनखे ट्रेड बेस जेको शहर जेको जुड़ियो। शिकारपुर जे हिन वक़्त ताईं जे तारफ़ मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह ऐं चोॾींहं जे चंड वांगुरु चिटी आहे त हिन शहर खे मुख़्तलिफ़ कब्ज़ेगीरनि ऐं सरकार पंहिंजे ख़र्च ते मिसाली शहर न बणायो आहे, पर हितां जे शहर वासियुनि हिन शहर खे ख़ूबसूरत बि बणायो ऐं रहवासियुनि लाइ पंहिंजी मदद पाण तहत इदारा बि जोड़ाया। सन 1870 में जॾहिं ताराचंद जे घर में उधवदास छाबड़िया जो जनमु थियो, उन ज़माने में शिकारपुर जे शाहूकार घराणनि में इदारा जोड़ाइण जा मुक़ाबिला हलंदा हुआ। अणपढ़िया पढ़ाइजनि, बुखिया ढावाइजनि, प्यासनि जी उञ उझाइजे, मरीज़नि जो मसीहा थिजे ऐं पूरे जग में ख़ुशियूं विराइजनि। इहो ई हिन शहर जे वॾनि वापारियुनि जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो हो। इंसानियत जी आसूदगी लाइ ऐं आम ख़ल्क़ जी भलाई लाइ शिकारपुर शहर जे सेठियुनि जो पाण में मुक़ाबिलो हलंदो हो, जंहिंमां बेपोची ख़ल्क़ फैज़याब थींदी हुई। उधवदास जे जनम वक़्तु इहे सिलसिला सिलसिलेवार हलंदड़ हुआ। सखा बिराज खां पोइ सॼी सिंध में ज़रूरी तरक़ी जी हिकिड़ो नओं दौरु शुरू थियो, त शिकारपुर में बि इहो दौरु हिकिड़ो शुरू थियो। 1932-33 या 35 ताईं बेसिकली इहो सिंध खां बम्बई जी आज़ादी वारी तहरीक हले पई। सो हिकिड़ो नीम सियासी, हिकिड़ो समाजी तौर ते तहरीकूं हलनि पियूं। उधवदास मुतलिक़ इहो कंहिं बि न ॼातो हो त गुरमुखी जी तालीम वठंदड़ बालक अॻिते हली छा साबित थींदो। पंहिंजे मुस्तक़बिल खां उधवदास पाण बि अणवाक़िफ़ हो। उधवदास जॾहिं जवानीअ चढ़ियो त ताराचंद खेसि पाण सां गॾु खयो। जावा, समरकंद, बुखारा, गॾियल हिंदुस्तान ऐं ॿियनि एशियाई मुल्कनि में उधवदास पंहिंजे पीउ सां गॾु खंड जो वापार बि करणु लॻो ऐं गॾोगॾु हिकु कमीशन एजेंट तौर बि कमु कंदो रहियो। उन वक़्त ताईं उधवदास जे दिमाग़ में कंहिं वॾे कमु करण जे ख़्याल जॻह न वरिती हुई। हा, पर एतिरो ज़रूरु थियो जो उधव पारां शहर जे मुखिया चौकनि ते उञायलनि लाइ पाणीअ जा मट रखाया विया हुआ, जानवरनि लाइ पाणीअ जा हौज़ तामीरिया विया हुआ, स्कूलनि खे फर्नीचर मुहैया कयो वियो हो ऐं ज़हीन शागिर्दनि जी ॿाहिरि मुल्क पढ़ाई लाइ
स्कॉलरशिप ॾियण जो सिलसिलो शुरू थियो। जी असां वटि आहे त सॼो क्रेडिट मूंखे मिले, ही उहो कमाल जा माण्हू हुआ त हिनखे क्रेडिट जी को बि लालच कोन हुई, ही बेज़रर माण्हू हुया। नंढे पैमाने ते थींदड़ कमनि में जिथे उद्धवदास ताराचंद छाबड़िया शिकारपुर जे माण्हुनि जी सहायता कई, उते अस्पताल जोड़ाइण जो ख़्यालु संदसि दिमाग़ में तॾहिं आयो जॾहिं संदसि अमड़ तिबी सहूलियतुनि जी अणाहठ करे लाॾाणो करे वई। उधव खे पंहिंजी अमड़ जे विछोड़े अंदरां अधो अधु करे छॾियो, जंहिं बाद उधू पको पको कयो त आईंदा शिकारपुर में इलाज न थियण ऐं तिबी अणाहठ करे कंहिंजी बि अमड़ गुज़ारे वञे, उहो खांवसि बर्दाश्त न थींदो। हुन सोचियो त कुझु बि थिए पर हू मरीज़नि जो मसीहा थींदो ऐं संदन सहायता कंदो। खेनि इलाज जी हड़नी सहूलियतुनि सां भरपूर इस्पताल अॾाए ॾींदो ऐं बाक़ी ज़िंदगी ख़ल्क़ जी ख़िदमत कंदे गुज़ारींदो। जॾहिं उद्धवदास जी माउ गुज़ारे वञे थी त उहा तिबी सहूलियतुनि जे अणहूंद जे करे गुज़ारे वञे थी पई। उन वक़्तु एॾियूं सुठियूं तिबी सहूलियतूं न हुयूं जो उहे उद्धवदास जी अमड़ खे कंहिं सुठे नमूने सां ट्रीट करे सघनि। हिकिड़ी हूंदी हुई ढोंग वारी अस्पताल, जिते बि OPD हूंदी हुई। उद्धवदास खे माउ जी मौत सदमो बि ॾिनो ऐं हिकिड़ो हुन में जुनून ऐं ख़्वाहिश बि पैदा थी त हिन शहर में अहिड़ी अस्पताल हुजे जेका मुंहिंजी माउ त हली वई आहे, कंहिं ॿिए जी माउ खे बचाए सघे। इहा हिकिड़ी ज़बरदस्त सोच हुई ऐं उन ज़माने में अहिड़ियूं सोचूं तमामु घणियूं हुयूं। हिक पासे उद्धवदास जे मन में इहा सोच हुई त ॿिए पासे शिकारपुर जी 1901 में ज़िलई हैसियत ख़तमु करे सखर खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो, जंहिं बाद शिकारपुर सिविल अस्पताल जंहिंजा बुनियाद 1843 में विधा विया हुआ, सा 1909 में सखर मुंतक़िल कई वई ऐं जॾहिं लाड़काणो ज़िलो बणियो त साॻी अस्पताल वरी लाड़काणे मुंतक़िल कई वई, जंहिं करे शिकारपुर वासियुनि लाइ हिकु नई वॾी ऐं बहितर अस्पताल जो शहर में हुजणु अणटर बणिजी वियो, जंहिं करे राव बहादुर उद्धवदास ताराचंद चंदो गॾु करण जी मुहिम ते निकिरी पियो। गॾियल हिंदुस्तान हुयो, पोइ ही निकिरी पियो चंदो करण जे लाइ त अचो हिकु अहिड़ो इदारो इंसानियत ख़ातिर ॾियूं जेको मिसाली इदारो क़ाइमु कयूं। 1901 में लाड़काणे खे चांडका परगणे मां हुनखे लाड़काणो करार ॾिनो त माना वॾा ज़िला थिया। शिकारपुर जेको आहे उहो एडमिनिस्ट्रेटिवली सब डिवीजन थियो सखर जो ऐं तालको थियो सखर जो, त हिन जी हैसियत उहा घटिजी वई। हाणे हुन हैसियत खां पोइ हिन जी बजट बि घटिजी वई। हितां जूं ऑफिसूं शिफ्ट थियण लॻियूं ॿिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, जेके पहिरियां जेके आहिनि माना उहे देवर सुपरसीडेड बाय शिकारपुर, त हाणे उहे ओवरकम करणु लॻा शिकारपुर खे। हिक पासे उद्धवदास चंदो गॾु करणु लॻो त ॿिए पासे शिकारपुर जी म्यूनिसिपल कमेटी 3 अक्टूबर 1908 ते सरकार खे ॿियनि मसइलनि जे हल समेत हिकु नई अस्पताल लाइ बि लिखी चुकी हुई। शिकारपुर म्यूनिसिपालिटी जी सरकार सां लिख पढ़ जो सिलसिलो जारी हो। 3 सितंबर 1924 ते सरकार पारां क़बूलियो वियो त म्यूनिसिपालिटी रिथियल इमारत जो ख़र्च चंदो गॾु करण ऐं कटौती ख़र्च खां पोइ अध में भाङे भाईवार हूंदी, पर 1929 में सरकार पारां अस्पताल जी अॾावत लाइ अधु हिसो ॾियण खां इनकार कयो वियो, जंहिं बाद परेशानियूं वधियूं, पर शिकारपुर में इंसानियत जी ख़िदमत करण वारे जज़्बे जी खोट न हुई। सरकार जे इनकार बाद शिकारपुर जा वारिस अस्पताल अॾण लाइ अॻियां आया। सभ खां अवल सेठ चेला सिंह सतराम सिंह 25,000 रुपया चंदो इन शर्त सां आछो त अस्पताल संदसि नाले पुठियां क़ाइमु कई वञे। साॻी शर्त सां सेठ हासा सिंह टहल सिंह 55,000 जी आछ कई, पर राव बहादुर उद्धवदास ताराचंद जेको हिन रिथाबंदी खां बेख़बर ऐं पंहिंजे मुंहुं चंदा गॾु करण में मसरूफ़ अमल हो, सो बि 1932 ईस्वी में 1 लख रुपयनि जे जझे चंदे सां अची शिकारपुर पहुतो। चेला सिंह सतराम सिंह ऐं सेठ गोबिंद सिंह हासा सिंह राव बहादुर उद्धवदास ताराचंद जी आछ खे क़बूलियो ऐं पंहिंजी घुर तां पाण मुरादो हथु कयो। हिकिड़ी डोड़ हुई त मिसाल फलाणो जेको सेठ आहे उहो 50,000 थो भरे
त मां 60,000 भरे करे मुंहिंजो नालो छो न अचे। पोइ इहा हिकिड़ी डोड़ हिन अस्पताल जे हवाले सां हली आहे जेका तारीख़ में मिले थी। पोइ सेठ शीतलदास चयो त मां 25,000 ॾियां थो, चंदो तव्हां हॉस्पिटल ठारायो ऐं मुंहिंजो नालो ॾियो। अच्छा, हीअ अञा हिते ई बीठो रहियो त हासानंद सेठ चयो त मां 55,000 ॾियां थो, नालो मुंहिंजो ॾियो, अस्पताल मुंहिंजे नाले सां ठहे। इहो बहस अञा हले ई पियो त उद्धवदास अॻु में ई माना हिडन वे में कमु करे पियो। कॾहिं केॾे पियो, कॾहिं केॾे बहिराणो चंदो करे जॾहिं हिन जे साम्हूं ज़ाहिर थियो त हू 1 लख रुपयो खणी आयो। जॾहिं 1 लख खणी आयो त हू सभु हैरान थी विया। हाणे ॻाल्हि थी त हू पैसा बचनि था त हाणे छा उहे पैसा ॾींदा, माना त सेठ जो कमु हलंदो या उद्धवदास जो कमु हलंदो। पर एॾा सुलझियल माण्हू हुया, सिविलाई सोसाइटी जो हिकिड़ो मिसाल, उहे हथु खणी विया जीअं असां पैसा बि ॾियूं था ऐं कमेटीअ जो मेंबर बि थियूं था। राव बहादुर उद्धवदास ताराचंद अस्पताल लाइ 3.5 एकड़ ज़मीन शिकारपुर म्यूनसिपालिटी 23,000 में ख़रीद करे ॾिनी। विरहाङे खां पोइ आबादी ऐं मरीज़नि जो अंगु वधण करे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई काठ मडी वारी 2 एकड़ ज़मीन अस्पताल खे ॾिनी। इन अस्पताल जी ज़मीन सरहदी पीरनि जी हुई। उन्हनि खां 23,000 में शिकारपुर म्यूनिसिपल कमेटीअ परचेज़ करे रखी। जॾहिं हिन जो वाधारो थियो, एक्सटेंशन थी, त पोइ जतोई साहब कोशिशूं वठी उहा ज़मीन बि हिननि खे वठाए ॾिनी। 25,000 रुपया शिकारपुर म्यूनिसिपल कमेटीअ अलॻि सां डोनेशन बि ॾिनो उद्धवदास खे। उद्धवदास खे जॾहिं डोनेशन 25,000 मिलिया त 1 लख रुपयो उद्धवदास पंहिंजे खीसे मां बि उन्हनि में विधो। 1,25,000 सां हिन अस्पताल जो कमु शुरू थियो। हिन वक़्तु हीअ अस्पताल 10.5 जरेबनि ते मुश्तमिल आहे। शिकारपुर शहर जे मुखिया स्टेशन रोड वटि 3 अप्रैल 1933 ते सखर ज़िले जे तॾोके कलेक्टर मिस्टर HT सूरले अस्पताल जी पीढ़ जो पथर रखियो, जंहिं बाद अॾावती कम तोड़े अस्पताल जी ज़िम्मेवारनि खे विरायो वियो। फ़ैसिलो कयो वियो त अस्पताल सां लाॻापियल सामान ऐं औज़ार ॾियण लाइ राव बहादुर किशन सिंह ऐं संदसि भाउ बादशाह सिंह ऐं सेठ दौलतराम मोहन सिंह, सेठ मेघराज, द्वारकादास ज़िम्मेवार हूंदा। जॾहिं त अस्पताल जी अॾावती कमेटी में दीवान बहादुर मुरलीधर जे पंजाबी, खान बहादुर अल्लाह बख्श सुमरो असिस्टेंट कलेक्टर शिकारपुर या संदसि एफजी, मिस्टर ड्रेव एडमिनिस्ट्रेटर शिकारपुर म्यूनसिपालिटी राव बहादुर उद्धवदास ताराचंद छाबड़िया, सेठ भगवान दास धनोमल बठेजा, राय बहादुर किशन सिंह चमन सिंह लाला, सेठ दौलतराम मोहनदास छाबड़िया, सेठ गोबिंद सिंह हासा सिंह, सेठ ईसर सिंह चेला सिंह बजाज ऐं अॾावती कमेटी में जेको 11हों नालो हो सो मिस्टर KV जोशी जो हो, जेको चीफ ऑफिसर हो। अॾावती कमेटी पारां फ़ैसिलो करे वरी साॻियूं ज़िम्मेवारियूं सब कमेटी हवाले कयूं वयूं। पूरी अस्पताल जो कमु खेनि सौंपियो वियो, जिन में राव बहादुर उद्धवदास ताराचंद, खान बहादुर अल्लाह बख्श सुमरो, राय साहब किशन सिंह चमन सिंह खे ई शामिल कयो वियो। ज़िक्र कयल सब कमेटी वरी अस्पताल जो कमु नाले वारनि ठेकेदारनि सेठ भाषा सिंह चमन सिंह, सेठ गोबिंद राम मोतीराम, सेठ शूलदास सोबराज, सेठ सतराम सिंह चमन सिंह, सेठ हरीलाल उद्धवदास हवाले कयो, जन अस्पताल जी अॾावत जो समूरो कमु 1.5 साल में मुकमिल कयो। जॾहिं अस्पताल तामीर थी त लॉर्ड ब्रैबूरन गवर्नर हुयो बम्बई जो, उन अची करे इफ़्तिताह कयो। उन जे शान में राव बहादुर उद्धवदास जो हिकिड़ो लिखियलु कसीदो बि मिले थो, जेको सिंधीअ में राव बहादुर उद्धवदास पढ़ियो हुयो, पर लॉर्ड ब्रैबूरन सिंधी न पियो सम्झी सघे त उन जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो प्रोफेसर शेवाराम भेरवाणी कयो हुयो। राव बहादुर उद्धवदास जे इन ख़िदमत खे ॾिसी करे अंग्रेज़ सरकार जंहिं पहिरियों इनकार कयो हुयो त असां शिकारपुर खे एॾो वॾो इदारो नथा ॾेई सघूं, असां वटि एतिरी बजट न आहे, पोइ उन्हनि राव बहादुर उद्धवदास जे ख़िदमतुनि जो एतिराफ़ बि कयो ऐं पोइ उनखे 1935 ईस्वीअ में राव बहादुर जो टाइटल ॾिनो। उन में राव लफ़्ज़ जी माना आहे प्रिंस, शहज़ादो या मोस्ट वैल्यूएबल पर्सन, इंतिहाई क़ीमती माण्हू, मोस्ट हम्बल काइंड पर्सन, माना निहायत शफ़ीक़
ऐं ऑनर्ड हिकिड़े वॾे एज़ाज़ वारो माण्हू ऐं राव बहादुर जी माना आहे ब्रेवरी। बहादुर जी मानी बहादुरी ई आहे, माना हिकु बहादुर शहज़ादो जंहिं इहे इस्पताल ठाराई। राव बहादुर उद्धवदास ताराचंद छाबड़िया इस्पताल जी सभ खां बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त इस्पताल जी अॾावत लाइ जंहिं बि को किरदारु अदा कयो उनजो नालो इस्पताल जी भितियुनि ते ई तारीख़ बणाए लिखियो वियो, जंहिं मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन इस्पताल में चंदो ॾींदड़ कंहिं बि शख़्स जी हिकु पाई बि ज़ाया न थी आहे। पर राव बहादुर उद्धवदास ताराचंद सभ जे कम खे साराईंदे संदन नाला इस्पताल जी भितियुनि ते लिखाया आहिनि। अहिड़ो मिसाल सिंध में सवाइ हिन इस्पताल जे ॿिए हंधि किथे बि विरले ई मिलंदो। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल जे तामीरनि जी ॿी ख़ासि ॻाल्हि इहा त इस्पताल में सिरुनि खां गार्डर, टियर, टाइल्स, दर दरियूं, कुंडा, तोड़े फर्नीचर, मतिलबु त समूरो सामान बर्तानिया मां आयो। पर इस्पताल जी बदकिस्मती इहा बि चइबी त हिते को बि म्यूज़ियम न आहे जिथे इस्पताल जो कारगर न रहंदड़ सामान रखियो वञे हा ऐं हिन अज़ीम विरसे जी वारसी कई वञे हा। हिन इस्पताल जी तव्हां सिर ॾिसंदो, हिन इस्पताल जी टाइल ॾिसंदो, हिन इस्पताल जो गार्डर टियर ॾिसंदो, उहे उन दौर में इंग्लैंड खां आया ऐं बाक़ाइदे बनावट तमामु ज़बरदस्त थियल अथसि। उन ज़माने में हिन जो जेको ऑपरेशन थिएटर ठहियलु आहे उन में चेंजिंग रूम अलॻि आहे, स्टरलाइज़ेशन रूम अलॻि आहे, ॿ शयूं। टियों रिकवरी रूम अलॻि ठहियलु आहे, त माना नशे खां पोइ ऑपरेशन खां पोइ अॼुकल्ह त ICU आहिनि न, ICU में शिफ्ट करे छॾींदा आहियूं, पोइ ICU वारा डॉक्टर अलॻि सां उनखे मैनेज कंदा आहिनि, या उन्हनि खे कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी आहे त उहे उते मैनेज कंदा आहिनि। पर उन ज़माने में ICU न हुया, नंढी इस्पताल हुई उन ज़माने जे हिसाब सां। उन ज़माने में एॾी तरक़ी बि न हुई, मुंहिंजे ख़्याल में ICU जो वजूद बि न हो, पर रिकवरी रूम बि आहे ऐं स्टरलाइज़ेशन जो अलॻि सां कमिरो आहे। असांखे जेका नई बिल्डिंग ठाहे ॾिनी जंहिं ठेकेदार साहिबु, उन जे ऑपरेशन थिएटर जो जेको कॉम्प्लेक्स आहे उन में 3 ऑपरेशन थिएटर त आहिनि, पर उनखे स्टरलाइज़ेशन जो कमिरो कोन्हे को। स्टरलाइज़ेशन असांखां परे खां करे अचणी पवंदी आहे, जंहिंजे करे उहा स्टरलाइज़ेशन ओॾी बहितर न थींदी आहे जेका तव्हां ऑपरेशन थिएटर जी पसगिरदाईअ में दरवाज़ो क्रॉस करे ॾियो। राव बहादुर उद्धवदास ताराचंद छाबड़िया इस्पताल ते ख़र्च जो काथो शुरू में 4 लख रुपया लॻायो वियो, पर वॾी जफ़ाकशी बाद 2,10,000 में हिन आलीशान इस्पताल जी तइमीर मुकमिल थी। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल जी अॾावत में सरकार पारां आने बराबरि बि हिसो न ॻंढियो वियो। पंहिंजी मदद पाण ऐं उद्धवदास जी कोशिशुनि सां ई हीअ इस्पताल तामीर कई वई। इस्पताल में दाख़िल थियण सां हिकु त बहितरीनु कारीगरी जो अक्स नज़र अचे थो ऐं ॿियो इस्पताल ते न मिटजंदड़ तारीख़ दीवारुनि ते ख़ूबसूरती जो झुलकाव ॾिए थी। इस्पताल में लॻायल पीढ़ जे पथर ते लिखियलु आहे त उद्धवदास ताराचंद इस्पताल, हीउ पीढ़ जो पथर HT सोरले कलेक्टर सखर 3 अप्रैल 1933 ते रखियो। इस्पताल जे साॼे पासे ते पथर मथां उकिरियल आहे त राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल इफ़्तिताह हिज़ एक्सीलेंसी द राइट ऑनर लॉर्ड ब्राबोर्न गवर्नर ऑफ बम्बई 2 फरवरी 1935। इस्पताल में अंदरि दाख़िल थियण खां अॻु जीअं ई ॾाका ख़तमु थियनि था तीअं राव बहादुर उद्धवदास ताराचंद जो नालो हेठि फ़र्श ते लिखियलु नज़र अचे थो। इंसानियत जी ख़िदमत जो अहिड़ो मिसाल इन खां वधीक ॿियो थी बि छा थो सघे त इंसानी भलाई जो समूरो कमु कंदड़ इंसानु पंहिंजो नालो पेरनि जी लताड़ लाइ छॾे ऐं इहो चवे त हितां जेकी मरीज़ शफ़ायाब थी निकिरंदा तन जा ख़ुशियुनि भरिया पेर संदसि नाम मथां ईंदा त संदसि रूह खे राहत महसूसु थींदी। केतिरा फलाही इदारा अहिड़ा आहिनि जिन जे अॾींदड़नि
पंहिंजा नाला माण्हुनि जे पेरनि में लिखाया हुया। राय बहादुर उद्धवदास जो नालो हिते पेरनि में आहे, त जेके बि हितां जा माण्हू अचनि था उहे उनजे मथां पेर रखी करे अॻिते अंदरि वञनि। राव बहादुर बेसिकली उन दौर जो उहो माण्हू आहे, उहो फिलंथ्रापिस्ट आहे जो असां चऊं त हिन दौर में ईंदी हो, शायदि उन दौर में ईंदी हुजे या त ईअं ई हुजे। इस्पताल जे आगर में दाख़िल थिबो त खाॿे पासे खां दीवार में 3 फुट 11 इंच डिघो ऐं वेकर में 2 फुट 11 इंच कुतबो नज़र ईंदो। उन पहिरें कुतबे में इस्पताल जी अॾावती कमेटी जा मेंबर लिखियल नज़र ईंदा। 13 मेंबरनि में दीवान बहादुर मुरलीधर, खान बहादुर अल्लाह बख्श सूमरो, राव बहादुर उद्धवदास ताराचंद छाबड़िया ऐं ॿियनि जा नाला लिखियल नज़र ईंदा। अहिड़े नमूने तंज़ीमी कमु कंदड़नि जो अलॻि सां हिकु कुतबो दीवार में लॻल आहे। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल में मुख़्तलिफ़ शोबनि जे तामीर ॼण लाइ अलॻि सां चंदो पिणु ॾिनो वियो आहे। हीउ कुतबो पिंडाल जी तामीर में हिसो ॾींदड़नि जे नालनि सां भरियलु आहे। कुतबे जी डेग 5 फुट 11.5 इंच ऐं वेकर 3 फुट 5 इंच आहे। पिंडाल लाइ चंदो ॾींदड़नि वारे कुतबे में 11 नाला अची वञनि था, जिन में लेडी नुसरत हाजी अब्दुल्ला हारून 7,000, सेठ खलूमल दीदूमल 6,000, अहिड़े नमूने बक़ाया 9 नाला ऐं संदन ॾिनल चंदो कुतबे में चिटी तरह ॾिसी सघिजे थो। मसवाड़ी बिलाकनि जे तामीर ॼण में 7 माण्हुनि चंदो ॾिनो, जिन में सेठ हर भगवान दास घनश्याम दास लुला 1,000, वीराबाई ज़ाल राय साहब सांवल दास जयसिंह 1,000। इस्पताल जी दीवारुनि ते तहरीर थियल हिक ॿिए कुतबे में राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल लाइ 44 चंदो ॾींदड़नि जा नाला नज़र अचनि था, जिन में सवामी बाओ खटवारो साहब 501 रुपया, राव बहादुर उद्धवदास ताराचंद 1 लख रुपया ऐं ॿिया 42 नाला शामिल आहिनि। जेका घरवारी हुई किशन देवी, उन जॾहिं ॾिठो त शिकारपुर जे माण्हुनि जो जेको सहकार आहे उहो बि हद खां वधीक आहे ऐं अस्पताल बि तामीर थी रही आहे, पोइ हिकिड़े ॾींहुं पंहिंजे मुड़ुस खे चयईं त जेकॾहिं अञा पैसा खपनि था ऐं ज़रूरत पवे थी त मुंहिंजो सोन आहे, उहो उन समूरो पंहिंजो सोन लाइ ॾिनो ऐं चयो त अॼु खां पोइ मां उहो सोन न पाईंदुमि, पर दुखी इंसाननि जे लाइ असां जेतिरी ख़िदमत करे सघूं, असां उनजी मदद करे सघूं, इन कम खे मां वधीक अहमियत ॾिनी। कुतुबनि खे पढ़ी हैरत जी ॻाल्हि इहा बि सम्झ में अचे थी त उद्धवदास ताराचंद रुगो इंसानी ख़िदमतगार ई न हो, पर हू समाज जो नब्ज़ शनास पिणु हो, जंहिं नाटक मंडलियुनि मां बि चंदो हासिलु करण लाइ अलॻि सां मुहिम हलाई। मस्त शैतानो नाले स्टेज नाटक कयो वियो, जंहिंजी टिकेटुनि जा पैसा बि उद्धवदास ताराचंद इस्पताल में लॻाया ऐं बम्बई जे शहरनि पारां ॾिनल चंदो बि संदन नालनि पुठियां इस्पताल में कुतबे जी सूरत नज़र अचे थो। हीउ कुतबो 36 नालनि ते मुश्तमिल आहे, जितां टिकेटुनि जे विकिरे ऐं ॿियनि माण्हुनि खां वरितल चंदे जी रक़म 38,170 रुपया थिए थी। एतिरो ई न पर उद्धवदास ताराचंद बम्बई में पंहिंजे मरतीअ ताईं 22,866 रुपया चंदो गॾु कयो, जंहिं बाबति 4 फुट 8 इंच डिघे ऐं 2 फुट 12.5 इंच विकिरे कुतबे में 17 चंदो ॾींदड़नि जा नाला अची वञनि था। ॿियो हो शाइर बि हुयो। शाइर इन सित में हुयो राव बहादुर त हुन दर जे मथां अलाह खां हिकिड़ी दुआ घुरी आहे त सभ जा दुख दूर कर, सभ जा कर कल्याण, गाहूं दुखियुनि जूं ॿुधी। राव बहादुर उद्धवदास ते बि किन इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि जो असरु रहियो, जिन जे सोबत में अची करे हू बि शाइर थी वियो ऐं असांखे सिविल अस्पताल जे अंदरि उन जा केतिरा ई शेर लिखियल मिलनि था, पर कुझु शेर अहिड़ा बि आहिनि जेके सिविल अस्पताल में लिखियल असांखे नथा मिलनि, पर कुझु शयूं असां वटि महफ़ूज़ आहिनि, जिन मां हिकिड़ो शेर इहो बि आहे त पल पल चई घड़ियाल वक़्तु थो वहंदो वञे, पल पल चई घड़ियाल वक़्तु थो वहंदो वञे, थोरो ॿधी कफ़न की करे न खाम ख़याल, करे न कमु करण जहिड़ो कूड़ो मेड़े माल, उदो अचे काल पोइ पलक न पवे हिकिड़ी। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल खे वधीक वधाइण लाइ चंदे मुहिम ते बम्बई में बीमार थी पियो। खेसि सर हिरी किशन इस्पताल में दाख़िल कयो वियो। संदसि इलाजु हलंदड़ ई हो त हू देहांत करे वियो। इन ख़बर शिकारपुर में सख़्तो तारी करे छॾियो।
ऐं केतिरा ई ॾींहं शिकारपुर में सोग वारी कैफ़ियत रही। 1943 इंतिहाई निभागो साल आहे, जंहिंमें माना अलाह बख़्श सूमरे जी बि शहादत थी आहे, जंहिंमें हेमू कालाणी जी बि शहादत थी आहे, जंहिंमें सूर्य बादशाह जी बि शहादत थी आहे। ऐं शिकारपुर में राव बहादुर जी जेका वफ़ात आहे उहा शिकारपुर जे माण्हुनि जे लाइ ईअं हुई जीअं अलाह बख़्श जी क़त्ल जी ख़बर हुई, तमामु वॾी ख़बर हुई। ऐं हितां जो जेको माण्हू हो उहो ख़ासि तौर ते हिते माना जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे इस्पताल ठही आहे त उहा मरीज़ जे लाइ आहे, आवाम जे लाइ आहे। ऐं हुन वक़्तु ज़हन में इहो कोन हो त हीअ हालांकि हुते जे मेजॉरिटी हुन दौर में जेका आबादी हुई उहा शिकारपुर जे जेको हिंदू आबादी वधीक हुई डेमोग्राफी में, पर हू माण्हू आम माण्हू सां प्यारु कंदा हुआ, सिंध जे शिकारपुर जे हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां प्यारु कंदा हुआ, आवाम सां प्यारु कंदा हुआ। त हिकिड़ी सख़्तु लहर हुई ग़म जी ऐं हिकिड़ी अफ़सोस जी त हेॾो वॾो माण्हू शिकारपुर मां जेको हलियो वियो ऐं हुनजो देहांत बि शिकारपुर खां ॿाहिरि थियो आहे। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल जो ख़र्चु हलाइण लाइ इहो पिणु चयो वञे थो त उद्धवदास ॻच वक़्त ताईं पंहिंजे मींहनि जे वाड़े वारी कमाई इस्पताल में लॻाई। राव बहादुर हिकिड़ो ॿियो कमु कयो, शहर जे भरिसां जे कपाज वारे पासे ते हुन हिकिड़ो मेहन जो वाड़ो खोलियो ऐं उहो वाड़ो आहिस्ते आहिस्ते तदरी जो वधाईंदो वियो। उन में जेका खीर जी पैदावार हूंदी हुई, उहो खीर जेको विकामबो हो उहो सॼो उहो हिन इस्पताल खे फंड कंदो हुयो। माना इस्पताल जूं जेके रोज़मर्रा जूं ज़रूरियात हुयूं उहे पूरियूं कंदो हुयो। उद्धवदास जे विछोड़े बाद हिंदू पंचायत इस्पताल जी संभाल कई। विरहाङे खां पोइ कुझु वक़्तु म्यूनसिपालिटी इस्पताल जी संभाल कई। 1 यूनिट वारे ज़माने में इस्पताल उजड़ी वई, जंहिं बाद 1 जुलाई 1967 ते सरकार इस्पताल खे पंहिंजायो ऐं हिकु दफ़ो ॿीहर उजड़ियल राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल आबाद थी। नूरुद्दीन अबड़ो ॿुधाए थो त शुरू में इस्पताल 50 बिस्तरनि ते मुश्तमिल हुई, जिन में औरतुनि लाइ 15 बिस्तरा, सर्जरी लाइ 10, ज़ख़्मियुनि लाइ 10, ॿारनि लाइ 10 ऐं 5 ॿियनि मरीज़नि लाइ हुआ। जॾहिं त हिन वक़्तु साल 2021 ताईं इस्पताल 268 बिस्तरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 12 मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा वार्ड आहिनि। टोटल 50 बिस्तरा हुया, पर खपत 50 बिस्तरनि जी न हूंदी, अक्सर बिस्तर ख़ाली हूंदा हुया। पर उन ज़माने जे हिसाब सां सर्जरी बि हिते थींदी हुई ऐं सर्जरीअ में दुन खां हेठि जेके बि बीमारियूं थियनि थियूं पियूं, जंहिंमें छिन थी थिए पई, आम सोली सिंधीअ में पाइल्स या मोका थियनि था पिया, या मसाणे में पथरी थिए थी पई, इहे सभु ऑपरेशनियूं हुन दौर में बि हिन इस्पताल में थींदियूं। हींअर असांजी नई बिल्डिंग समेत 218 बिस्तरा आहिनि। इस्पताल जी रोज़ानी OPD 1000 खां 1600 ताईं आहे। हिन वक़्तु 40 मेल फीमेल डॉक्टर भर्ती थियल आहिनि, जिन मां इस्पताल में कमु कंदड़ रुगो 13 या 14 डॉक्टर मौजूदु आहिनि। जॾहिं त राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल में 250 खां वधीक पैरामेडिकल ऐं नर्सिस मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि। हींअर 1200 ऐं 1600 जे लॻभॻि असांजी OPD आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ OPDs आहिनि। TB जी OPD आहे, नक कन गले जी OPD आहे, दिलि जी OPD आहे, ॿारनि जी OPD आहे, औरतुनि जे बीमारियुनि जी OPD आहे। हींअर असां वटि 40 डॉक्टर लॻभॻि 17 ग्रेड जा आहिनि, 20 जे क़रीब 18 ग्रेड जा आहिनि। रेशे जे हिसाब सां जेकॾहिं कंदासीं त असां वटि 15 फीमेल डॉक्टराणियूं आहिनि। राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल में मेडिकल सुपरिटेंडेंट जो रिकॉर्ड 1967 खां पोइ जो मिले थो, पर अॻु जो इस्पताल अंदरि को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे। इस्पताल जे डॉक्टरनि मुतलिक़ डॉक्टर क़यूम तराज़ पंहिंजे मज़मून शिकारपुर सिहत जो घर में लिखे थो त इस्पताल जो पहिरियों मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर मरहटो, जेको वॾी पघार ते बम्बई मां घुराए रखियो वियो, पर हुन जा ऑपरेशन कामयाबु न थिया त डॉक्टर पुरसराम खे हुन जी जॻह ते रखियो वियो। पुरसराम जे मददगार डॉक्टरनि में
डॉक्टर लाला चूनीलाल भाटिया, डॉक्टर लीलाराम फेरवाणी, डॉक्टर हिकमत राय भरियाणी ऐं डॉक्टर अलरेजा शामिल हुआ। डॉक्टर कयूम तराज़ वधीक लिखे थो त राव बहादुर खे इस्पताल वधाइण ऐं कॉलेज क़ाइमु करण जो बि ओनो हो, पर खेसि हयातीअ एतिरी मोहलत न ॾिनी जो हू कॉलेज बि क़ाइमु करे सघे हा। ॿिए पासे इहो पिणु चयो वञे थो त राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल 2 फरवरी 1935 में इफ़्तिताह थियण खां अॻु शिकारपुर में नेकी ऐं आम माण्हुनि जी भलाई वारे कमु करण जी वापारियुनि में रीस, मुक़ाबिलो ऐं रोड़ हूंदी हुई, जंहिं करे हिन इस्पताल जे क़याम खां अॻु शिकारपुर में शिकारपुर सिविल इस्पताल 1843 में क़ाइमु थी चुकी हुई। लेडी डिफरेंट फंड औरतुनि लाइ इस्पताल 1893 में, विक्टोरिया डिस्पेंसरी 1857 में, जानवरनि जी इस्पताल 1893 में, मिडिल स्कूल 1853 में, हाई स्कूल 1953 में, वर्निक्यूलर स्कूल नंबर 1 1855 में, वर्निक्यूलर स्कूल नंबर 2 1885 में, हिंदू सिंधी स्कूल नंबर 1 1885 में, प्रीतम धर्म सभा स्कूल 1899 में, शिकारपुर होपफुल अकेडमी 1900 में ऐं ॿिया इदारा पंहिंजी मदद पाण तहत क़ाइमु थी चुका हुआ। पर अफ़सोस हिन वक़्तु शिकारपुर में सूरत हाल मादी खां घणो मुख़्तलिफ़ आहे। राव बहादुर उद्धवदास असांखे हिकिड़ो इदारो न ॾिनो, पर हिकिड़ो अहसासु ॾिनो। उहो अहसासु जेको इंसानियत ऐं समाजी भलाईअ जो सनियो सांडे थो पियो। उन अहसास जे आधार ते जंहिं रफ़्तार सां असांजे समाज खे अॻिते वधणु खपे हा, बदकिस्मती सां उहो सफ़र तय त कोन थी सघियो आहे, पर उहो सफ़र मुनहदम थी वियो आहे, रुकिजी वियो आहे। मौजूदा वक़्त में हितां जे पॉलिटिशियंस खां ख़ासि तौर ते पाण इहो सवाल कयूं था त ॿियो कुझु न कयो, सिर्फ़ु 2 कम कयो। हिकु त फिलाही इदारनि खे बचायो। मिसाल अॼु असां पाण हिते वेठा आहियूं, हेनरी हॉलैंड हॉस्पिटल तव्हांजे साम्हूं आहे, तहस नहस टुकर लॻी पई आहे। शिकारपुर अंदरि नवनि इदारनि जो क़ाइमु थियण त अणथियणी ॻाल्हि बणिजी वियो आहे, पर 1998 में सिंध जे सक़ाफ़त वारे खाते ऐं यूनेस्को पारां शिकारपुर जी 1203 इदारनि ऐं इमारतुनि खे क़ौमी वरिसो ॼाणायो वियो। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त घणे भाङे से क़ौमी वरिसो क़रार ॾिनल इदारा ऐं इमारतूं शहर जे बासरनि जे कब्ज़नि में अची वियूं आहिनि। हितां जा बाग़ उजड़ी चुका आहिनि ऐं मादी जे ख़ुशबूअनि वारे शहर शिकारपुर पंहिंजे पेरिस हुजण जी दावा तां हथ खणी छॾिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधायां, शिकारपुर खे पेरिस छो चवंदा आहिनि? शिकारपुर उन ज़माने में चूने जो कमु ॾाढो थींदो, चूने सां गुलकारियूं ठहंदियूं, सिरनि में गुलकारी हूंदी, इन करे तव्हांखे सॼी शिकारपुर उन ज़माने में अछे रंग में हूंदी। त पेरिस खे बि ॾिसो त मोस्टली अछो रंग हूंदो आहे उन शहर खे। हीउ सॼो शहर पेरिस हूंदो। पोइ जॾहिं चांड्रोकी थींदी त हीउ शहर ईअं लॻंदो त चांड्रोकी को ठही हिन शहर जे लाइ शहर एॾो ख़ूबसूरत लॻंदो चांड्रोकी राति में। अछे रंग जो शहर त ॾिसो, दुनिया में 2 शहर आहिनि हिंदुस्तान में, राजस्थान में, हिकिड़ो ब्लू सिटी आहे ऐं हिकिड़ो जेको पिंक सिटी जयपुर आहे। ऐं पूरी दुनिया में जेके आहिनि वॾा जेके टूरिस्ट हुनखे घुमण ईंदा। शिकारपुर वाइट सिटी हो, वक़्त सां गॾु उहे सभु जायूं रही वियूं। ज़ुल्म जी ॻाल्हि इहा ई आहे त इन शहर न सिर्फ़ु शहर तबाह थियो, शहर जा इदारा तबाह थिया, मसइलनि मुजस्मनि सां बेहरमती थियूं, पर हिन शहर जे चौकनि जा नाला बि तब्दील कया विया, बाग़नि जा नाला बि तब्दील कया विया। तव्हां अंदाज़ो कयो त माना एॾी वॾी शनाख़्त कंहिं तारीख़ खां खसे छॾियो तव्हां, त तारीख़ जा असां ॾोही आहियूं, मुजरिम आहियूं। हिन हॉस्पिटल जो इहो टोटल जो टोटल जेको बि हाणे इन जी बिल्डिंग खे वधायो वियो आहे, परे पासे खां ॿियो जेको सेक्शन ठाहियो वियो आहे, इहो बि हिन सां हिन जे प्लॉट जो हिसो हुयो। हिन जे फाउंडेशन में जॾहिं इहा रखी वई त इहा टोटल जो टोटल एरिया हिन हॉस्पिटल खे ॾिनी वई, छो त हुननि जो इहो ई मक़सदु हो त अॻिते हली करे हॉस्पिटल खे वधायो वेंदो। हाणे त वधायो त वञे थो, पर आहिस्ता आहिस्ता कोशिशि कया थी कई वञे त माइनस राय बहादुर उद्धवदास, हथुल इम्कान इहा कोशिशि थी कई वञे त नाले खे मिटायो वञे, जंहिं नाले खे हिननि खे वधीक चिमकाइणु घुरिबो हुयो। काल्होकी म्यूनसिपालिटी जंहिं इदारा जोड़ण लाइ किरदारु अदा कयो, अॼु सा म्यूनसिपालिटी शहर जी बदबूदार सियासत जे वर चढ़ी चुकी आहे। बजटूं वॾनि बिभंजी नज़र आहिनि त वरी शहर जा ॿार गटरनि में ॿुॾी मरण लॻा आहिनि। सितम तरफ़ी आहे, बदकिस्मती आहे जो असांखे अहिड़ा निज़ाम न मिली, अहिड़ी गवर्नेंस न मिलियूं
जोकी हिन तारीख़ी शहर खे संभाले सघनि। हीअ जेकी तारीख़ी माण्हू जिन जो तारीख़ सर्बसजूद आहे, त हीअ एॾो वॾो माण्हुनि माना बिना कंहिं पंहिंजे नज़रिए जे प्रचार जे माना हुन सिर्फ़ु इंसानियत ख़ातिर एॾा वॾा इदारा मिसाली इदारा क़ाइमु कया जेका जंहिं ते माना अॼु जेकर मोरख जेकर लिखे थो कलम खणी करे त हू दंग रहिजी वञे थो पियो त एॾा वॾा माण्हू शहर में पैदा थियनि। मुआशरे जे अंदरि जॾहिं फ्यूडल पॉलिटिक्स जे अंदरि आया ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जेके वॾेरा ऐं पीर आया उन्हनि सिंध जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। त मां ॿुधायां त किथे फ्यूडल किथे पॉलिटिशियन हिकिड़ो फिलाई इदारो न ॾेई सघियो। शिकारपुर जो असलूक हुस्न ऐं तामीरी कमनि जी हुबकार ऐं आदर्शी ख़यालत हिन शहर में ज़ियाई मार्शला दौरान 19 ऐं 20 छा हर सदी जे अज़ीम इंसान राव बहादुर उद्धवदास ताराचंद छाबड़िया जे इस्पताल आॾो लॻायल मुजस्मे खे किराइण ऐं नुक़सान रसाइण सां ई भॼी भोरा भोरा थिया हुआ। उद्धवदास साहब पंहिंजे मुजस्मे जी पाण नकाब कशाई कई। तव्हां जेकॾहिं ॾिसंदो हुन फोटो आहे जंहिंमें पाण नकाब कशाई करे थो माण्हू ॾिठा जिन तरह माण्हू ॿिठा आहिनि अॼु उहो हिसो बि इंकरेजमेंट थी वई आहे, माण्हू खाई विया आहिनि ऐं अफ़सोस इंतिज़ामिया हुनखे न बचायो। पोइ हुनजी नाली या गफ़लती जेको बि हुजे 76 या 74 में कुझु जुनूननि को मुज़ाहिरो कयो शिकारपुर में जंहिंमें हुनजो नकु टोड़ियो हुयो। त इन ख़दशे खे करे त अॻिते हली मता वरी हिन खे अञा नुक़सानु पहुचाइनि। हिते इहो वरी जेको आहे सो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी वारनि जे हवाले कयो हुयो त भई तव्हां रखो त घटि में घटि महफ़ूज़ रहंदो। जंहिं माण्हू पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी उन एॾो वॾो इदारो ॾेई वियो, उनजी तक़दीर छा हुजणु खपे हिकिड़ो मॉन्यूमेंट आहे। पर हिन माण्हुनि जाहिल क़िस्म जे माण्हुनि जेका आहे उन कुझु मज़हबी जुनूनी माण्हुनि जे हथु चढ़ी विया ऐं पोइ उन चयो वेही करे त हीउ हिकिड़ो बुत पियो आहे, हुनखे वारो करे बुत खे जेको पाश पाश कयो वञी करे ऐं पोइ बदकिस्मतीअ सां एॾी वॾे माण्हू जी तोहीन थी। जंहिं माण्हूअ जी पूॼा करणु घुरिजे उनजे मथां पथराव कयो। हिन वक़्त ताईं कंहिं पॉलिटिशियन में इहो शर्म न आयो जो वञी करे उतां सिंध गवर्नमेंट खे पाबंद कनि त बाबा तव्हां उहा मूर्ति वापसि हिते लॻारायो। असीं केतिरा न अहसान फ़रामोश आहियूं, केतिरा न मौसन कुश आहियूं जो राव बहादुर उद्धवदास ताराचंद जहिड़े इंसान सां बि वफ़ा करे न सघिया आहियूं। हुन शिकारपुर खे न रुगो इस्पताल जी आलीशान इमारत ॾिनी पर उमेद ॾिनी, दिलासो ॾिनो, आथत ॾिनी, एहसास ॾिनो ऐं इलाज जूं सहूलियतूं बि ॾिनियूं। छा राव बहादुर उद्धवदास ताराचंद एतिरो बि नाहे लाणो त सिंध यूनिवर्सिटी जे सिंधियालॉजी डिपार्टमेंट मां संदसि मुजस्मो खणी ॿीहर शिकारपुर राव बहादुर उद्धवदास ताराचंद इस्पताल में लॻारायो वञे।